जामशोर में रोटरी क्लब पारां बोड़न ऐं घटि ॿुधण वारनि मरीज़नि लाइ मुफ़्त कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें माहिर डॉक्टरनि ॿुधण जी सघ खां महरूम समय मरीज़नि जी चकास कई। ताज वेलफेयर ट्रस्ट ऐं अल शरीफ़ ट्रस्ट जे सहकार सां सिंध यूनिवर्सिटी जे शोबे सिंधोलॉजी जे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कन्वेंशन सेंटर में कैंप क़ाइमु कई वई। उन मौक़े ते रोटरी क्लब सां वाॻियल रोटरी क्लब जामशोरो जे सदर सईद मंगी, अॻूणे सदर असिस्टेंट गवर्नर रोटरी क्लब मोहम्मद अलीम ख़ान, रोटरी क्लब कराची जे सदर मोहम्मद नौमान सफ़दर, प्रेसिडेंट रोटरी क्लब हैदराबाद इमदाद अली बुघियो, रेयर एडमिरल रिटायर्ड तनवीर अहमद, चेयर ऑर्गेनाइजिंग कमेटी मोहम्मद हनीफ खान, रोटरी क्लब क्लिफ्टन कराची जी उहदेदार सदफ़ अली, रोटरी क्लब हैदराबाद सां वाॻियल डॉक्टर प्रदीप कुमार ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे प्रेसिडेंट रोटरी क्लब जामशोरो सईद मंगी ऐं ॿियनि चयो त असां हीउ कैंप ॿुधण जी सघ खां महरूम मरीज़नि लाइ लॻाई आहे। तक़रीबन 40 वरियनि जी ॼमार खां पोइ कुझु माण्हू ॿुधण जी सघ खां घटि पावींदा आहिनि। हुननि चयो त ॿुधण जी सघ खां महरूम या घटि ॿुधण वारनि समय मरीज़नि जे माहिर डॉक्टरनि पारां चकास कई वई आहे, जंहिं दौरान खेनि ॿुड़ा दवाऊं ॾियण सां गॾोगॾु मशीनूं बि लॻायूं वयूं। रोटरी क्लब सां वाॻियल अॻवाननि चयो त असां उन खां अॻु बि गवादर समेत ॿियनि हंधनि ते अहिड़ियूं कैंपूं लॻाए चुका आहियूं। जामशोरो में लॻायल कैंप में बि हैदराबाद जे 5 क्लबनि समेत 7 क्लबनि जो सहकार हासिल आहे। अॻवाननि वधीक चयो त रोटरी क्लब कराची जे सहकार ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नर फरहान ईसा जी हिदायत ते अहिड़ियूं कैंपूं लॻायूं पियूं वञनि। हिन हियरिंग एंड एड कैंप खे सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जी BC डॉक्टर मोहम्मद सिद्दीक कलहोड़ो ऐं रजिस्ट्रार गुलाम मोहम्मद भुट्टो जो बि सहकार हासिल आहे। अॼु असां वटि ही जेकी मेडिकल कैंप आहे या हेयरिंग जेकी कैंप आहे, उहे माण्हू जेके घटि था ॿुधनि या नथा ॿुधी सघनि, ॿोड़ा आहिनि, उन्हनि जे लाइ ही जेको कैंप आहे इन में असांखे मदद कई आहे पंहिंजे रोटरी क्लब कराची बि। ऐं असीं थोराइता आहियूं इन्हनि दोस्तनि जा, ऐं ख़ासि तौर ते असांजो जेको डिस्ट्रिक्ट गवर्नर आहे प्रोफेसर डॉक्टर फरहान ईसा साहब, उन्हनि जे ई हिदायतुनि ते ही जामशोरे में असांखे मौक़ो मिलियो आहे। ऐं असां अॼु जे कैंप आहे हिन में तक़रीबन असां वटि हिन महिल ताईं कैंप शुरू थी आहे तक़रीबन 70 खां मथे माण्हू पेशेंट अची चुका आहिनि जेके पंहिंजो ही ॾेखारीनि पिया डॉक्टरनि खे। ऐं हिते सिस्टम जेको इहो आहे त इन में मुख़्तलिफ़ जेके डॉक्टर आहिनि, जेके एक्सपर्ट्स आहिनि, कराची मां आया आहिनि ऐं उहे टेस्ट कनि पिया, उनखे ॾिसनि पिया। ये आज हमने फ्री हियरिंग एड कैंप का इनेकाद किया है सिंध यूनिवर्सिटी के मोहतरमा बेनज़ीर शहीद भुट्टो कन्वेंशन सेंटर में। ये इस माह का माशाल्लाह 2nd कैंप हो गया। 1 मार्च को यही कैंप हमने गवादर में किया था, जहाँ तकरीबन 350 पेशेंट हमने देखे थे, और जो पेशेंट जो है वो हियरिंग असिस्ट हो गए थे और उनको हियरिंग एड की ज़रूरत पड़ी थी, वहीं हमने फ्री ऑफ कॉस्ट उन लोगों को हियरिंग एड लगा दी थी। यहाँ माशाल्लाह अब 100 के करीब पेशेंट मौजूद हैं और लोग आ रहे हैं, जो जौक दर जौक लोग माशाल्लाह आ रहे हैं। जो लोग आते रहेंगे, ENT स्पेशलिस्ट हमारी टीम का हिस्सा हैं, ENT स्पेशलिस्ट उनको देखते रहेंगे, और जो लोग ENT स्पेशलिस्ट समझेंगे कि इनको हियरिंग एड का प्रॉब्लम है, वो ऑडियोलॉजिस्ट की पूरी टीम हमारे पास मौजूद है, वो वहाँ पे लोग जो है ट्रांसफ़र हो जाएंगे। ऑडियोलॉजिस्ट जिन लोगों को समझेंगे कि ये हेयर असिस्ट हो गए और इनको हियरिंग एड का प्रॉब्लम है, इनको हियरिंग एड डिवाइस लगनी चाहिए, तो हाथ के हाथ आज हम इंशाल्लाह ये फ्री हियरिंग एड डिवाइसेस भी उन पेशेंट को लगाएंगे जो डिज़र्विंग होंगे। जो हियरिंग एड का जो कैंप है, हियरिंग एड बेसिकली ये हमारा फ्लैगशिप प्रोजेक्ट है, जो कि हम इस साल जो है शुरू किया था मेरी टेन्योर में, और हम कोशिश कर रहे हैं कि ये जो 2021 का साल है हम इसको हियरिंग एड का साल कहलाएँ, समात का साल कहलाएँ। अब तक हम लोग अल्हम्दुलिल्लाह 4 कैंप लगा चुके हैं, जिसमें 2 कैंप जो हैं हम लोगों ने उर्मारा और गवादर में लगाए थे। उसके अलावा ये है कि हमारा तीसरा कैंप है, जो कि बहुत ज़बरदस्त चीज़ है रोटरी के हवाले से, कि इसमें आप देखें 7 क्लब एक साथ, जिसमें हैदराबाद के 5 क्लब और मकली से स्पेशली 1 क्लब हमारे पास आया है, उन सब की मुशावरत के साथ जो है ये 7 क्लब्स का जो है एक प्रोजेक्ट हम लोगों ने कैंप लगाया है। इसमें अल्हम्दुलिल्लाह ये कि हमारी एक्सपेक्टेशन से ज़्यादा पेशेंट्स आए हैं हमारे पास। और आप अगर देखें हियरिंग एड के हवाले से, तो पाकिस्तान के अंदर तकरीबन 40 साल से ज़्यादा उम्र के लोगों को हियरिंग एड का प्रॉब्लम आना शुरू हो गया है। तो हम इसके ऊपर जो है काम कर रहे हैं, ताकि ये कि गवर्नमेंट लेवल पर जो है लोग इस चीज़ को देखें और समझें कि हियरिंग एड जो है एक बहुत बड़ा मसला है पाकिस्तान के लिए, और जो फ्यूचर में मसले को हल करना है। हींअर जेका हींअर हले पे हियरिंग एड मेडिकल कैंप हले पियो रोटरी क्लब ऑफ कराची बे, ऐं उन सां गॾु हिकिड़ी ताज वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन आहे,
उन्हनि सां गॾु ही हिते मतिलबु जेके घटि ॿुधण वारा माण्हू आहिनि या जेके ॿोड़ाइप जो शिकार आहिनि त उन्हनि जे लाइ हिकिड़ो पहिरियों दफ़ो जामशोरे में हिकिड़ी क़िस्म जी कैंप लॻी आहे। इन में जीअं ग़रीब मुस्तहिक माण्हू जिन खे हियरिंग एड ॾेई सघिजे थी तो इहो रोटरी क्लब ऑफ हैदराबाद गैलेक्सी या ॿिया असांजा सभई रोटरी क्लब जा मेंबर्स या प्रेसिडेंट सभई असां क्लब्स ऑन बोर्ड आहियूं। असां चाहियूं था त कम्युनिटी लेवल ते इहो कमु थिए। रोटरी इंटरनेशनल दुनिया जी वॾे में वॾी सर्विस ऑर्गेनाइजेशन आहे। जीअं त तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो असांजो जेको हियरिंग एड्स जो असल में ख़बर ई न पवंदी आहे। इवन तव्हां बि अगरि हींअर वेही पंहिंजी अगरि चेक कराईंदव न त तव्हां में कुझु न कुझु डिफेक्ट नज़र ईंदो। हा तव्हां ॾिसो हेतिरो नॉइस पॉल्यूशन आहे त नॉइस पॉल्यूशन माना जेके असांजा डेसिबल्स आहिनि उन्हनि खां इलाही घणो जेको आहे नॉइस आहे। असांजा यंग जेके ॿार आहिनि मां उन्हनि खे बिल्कुलु चवंदुसि त उहे जेके वॾा वॾा कंसर्न्स थियनि था उन में एॾा हैवी स्पीकर्स यूज़ थियनि था उहे बि असांजी हियरिंग जो वधीक टीवी हलाए ज़ोर सां हलाए जेको आहे। इवन मोबाइल जा बि जेके आहिनि से कन में रखियो वेठा आहिनि आवाज़ मथे करे। उनखे अलावा जेके आहिनि इन्फेक्शन्स असांजे लाइ हिकिड़ो वॾो प्रॉब्लम आहे। नंढनि ॿारनि में जेको आहे सभिनी खां कॉमन शइ जेको आहे सो ईयर इन्फेक्शन आहे। ॿार रोअंदा रहंदा आहिनि, खीर नथा पीअनि, ही हू माइट तवजो न ॾींदा आहिनि कि डॉक्टर खे ॾेखारे छॾिजे छो पियो रोए। उहो कन ते हथ बि लॻाईंदो आहे, कन ते ख़ारिश बि कंदो आहे। पोइ तॾहिं वञी ख़बर पवंदी आहे आख़िर में त जनाब हिन खे त ईयर इन्फेक्शन आहे। हाणे इन ईयर इन्फेक्शन जे ज़रिए एतिरो अंदरि डीप थी वेंदो आहे जो अल्टीमेटली जेको आहे सो हियरिंग लॉस थी वेंदो आहे। एक बड़ी बदकिस्मती है हमारे मुल्क की कि हियरिंग का जैसे जैसे एज बढ़ती है तो आपकी जो कुव्वत है वो कम होती जाती। तो हमने हियरिंग एड के प्रोग्राम्स किए हैं जो कि हमने ना सिर्फ कराची में तकरीबन 10-15 कैंप कर बैठे हैं, हम बलूचिस्तान में गए हैं, उरमारा और ग्वादर में कैंप करके आए और जो हमने वहाँ पे हालात देखे हैं दिल बड़ा ख़राब हो। अब हमने ये सोचा कि हम सिंध में और इंटीरियर सिंध में भी आके ये कैंप्स करें जो कि आज आप देख रहे हैं। हमारा नहीं ख्याल था कि इतना अच्छा यहाँ के क्लब्स ने जामशोरो क्लब ने इतनी गज़ब की अरेंजमेंट की हैं कि दिल को बहुत खुशी हुई ये देख के कि हमारे लोगों में जज्बा है रोटेरियंस में अच्छे काम करने का और जो अंडर प्रिविलेज सेगमेंट ऑफ आवर सोसाइटी है उसकी मदद करने का। नहीं, आई थिंक कि ये जो आज जो कैंप हो रहा है रोटरी क्लब ऑफ कराची बे, कराची हैदराबाद और जामशोरो और ये सब ने जो मिल के लगाया इसमें काफ़ी सारे क्लब्स इन्वॉल्व हैं और ये बेसिकली हियरिंग एड का है। लोगों को सुनाई नहीं देता है और आहिस्ता आहिस्ता इसमें बच्चे भी हैं, बड़े भी हैं, बूढ़े भी हैं और उसकी वजह से बेतहाशा उनको तकालीफ से गुजरना पड़ता है। स्ट्रेस भी होता है, डिप्रेशन के मरीज़ बन जाते हैं। और रोटरी जो अब ये जो कर रही है ये प्रोग्राम ये तो सिर्फ सिंध में नहीं हो रहा, कराची में नहीं हो रहा बल्कि बलूचिस्तान तक चला गया, बल्कि सिविलियंस के लिए भी है, आर्म फोर्सेस के लिए भी है। अभी इस कैंप में जो यूनिवर्सिटी ऑफ सिंध के अंदर हो रहा है इसमें 100 से ज़्यादा लोग इससे मुस्तफ़ीद हो चुके हैं और ये होते जाएंगे। अभी ये कैंप जारी है। ही एक्चुअली रोटरी क्लब जे तरफ़ां रोटरी क्लब पाकिस्तान जेको उन्हनि जे तरफ़ां लॻाई वई आहे ऐं उन में उहा जेका ख़ैराती इदारा उन्हनि सां जिन जिन जो तव्हां हुआ पर साॻे वक़्तु सिंध यूनिवर्सिटी जो जेको आहे जॾहिं सिंध यूनिवर्सिटी जे लाइ चयो वियो त हिते का स्पेस जहिड़ी मिले त असां जंहिं नमूने जो हीउ वॾे खां वॾो जेको अरेंजमेंट आहे सो असांजो सिंध यूनिवर्सिटी जो हिते आहे जिते 1500 माण्हू हिन हाल में वेही सघनि था ऐं कंफर्टेबल आहे। माण्हुनि जे सहूलियत जे लाइ असां इहा ऑफर कई त भली इहो हिकिड़ो ख़ैर जो कमु आहे। ऐं हूअं बि जेका सिंध यूनिवर्सिटी आहे सो तइलीम जे मैदान में बि सभिनी यूनिवर्सिटियुनि खां सस्ती तइलीम इन्हनि खे पंहिंजो सिंध जे माण्हुनि या पाकिस्तान जे जेके माण्हू आहिनि उन्हनि जे ॿारनि खे ॾिए थी पई त उन ई नियत सां असां ही बि हिकिड़ो जेका ऑफर कई त असांजे तरफ़ां सिंध यूनिवर्सिटी तरफ़ां बग़ैर कंहिं चार्जिस जे छो त हू बि ख़ुदि ख़ैराती इदारो आहे ऐं हिकिड़ो इंसानियत जे ख़िदमत जे लाइ हीउ हिकिड़ो प्रोग्राम हो उनखे असां सर्कुलेट ज़रूरु कयो आहे, मशहूरु ज़रूरु कयो आहे पंहिंजे मीडिया जे थ्रू जेको सिंध यूनिवर्सिटी जो मीडिया सेल आहे या जेका पब्लिक या प्रेस आहे उन्हनि खे बि अवेयर करण जे कारण। ऐं तव्हां ॾिसो पिया त तमामु इलाही सारा माण्हू आया आहिनि, परे परे खां आया आहिनि ऐं डॉक्टर उन्हनि खे चेक कनि पिया।